अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेहरान टीवी न्यूज़ में भले कार आऊं आहियां पेरिया गुल सबका पेरिक नज़र हेडलाइंस ते। कराची गुल प्लाज़ा साने में फौतन जंग वधी चोधां थी वियो। 33 कलाकनि बाद बाहि ते ज़ाब्तो बल्बो हटाइण जो कम जारी। सर्च ऑपरेशन दौरान वधीक 8 ॼणनि जा लाश हथ, ॿारड़ी समेत 3 ॼणनि जा उज़वा मिलिया। 59 माण्हू अञा लापता, ॻोल्हा जारी। 18 खां वधीक ज़ख़्मी अस्पताल मुंतकिल। रेस्क्यू अमले जो चवण आहे त इमारत ज़बूं थी वई आहे, अंदर घणो वक़्तु नथो बीह सघिजे। कुझु महफ़ूज़ हंधनि तां रेस्क्यू जो कम करे फौरी तौर ॿाहिरि अची था वञूं। पुलिस मूजिब 59 लापता माण्हुनि जे वाट्सन राब्तो कयो आहे। 20 जी लोकेशन गुल प्लाज़ा जी मिली आहे। कराची पुलिस गुल प्लाज़ा वाक़े में तक़रीबकारी जे इम्कान खे रद्द करे छॾियो। एडिशनल आईजी कराची आज़ाद खान चयो आहे त शुरूआती जांच दौरान तक़रीबकारी जूं शाहिदियूं न मिलियूं आहिनि। गुम थियल माण्हुनि जी ॻोल्हा लाइ रेस्क्यू ऑपरेशन जारी आहे। को टाइम फ्रेम नथा ॾेई सघूं। एआईजी कराची वधीक चयो आहे त हिन वक़्त ताईं प्लाज़ा मां 14 लाश कढिया विया आहिनि। रेस्क्यू ऑपरेशन दौरान वधीक लाश निकिरी सघनि था। गुल प्लाज़ा वाक़े जे सोक में अॼु कराची जी मार्केटूं बंदि। वापारी अॻवाननि जो चवण आहे त गुल प्लाज़ा में बाहि सां अरबे रुपयनि जो नुक़सान थियो आहे। सवे दुकान सड़ी विया आहिनि। हुकूमत मुतासिरनि जी मदद करे। गढ़ी असन में नारी सां ज्यादती जी तस्दीक केस दाख़िल। 6 पुलिस एहलकार गिरफ़्तार। कुझु ॾींहं अॻु पुलिस छापो हणी 2 नारियुनि खे ॾाढी समेत हिरासत में वरितो वियो हो। एहलकारनि हिक नारी खे हफ़्ते ताईं क़ैद रखी इज्तमाही लजालट जो निशानो बणायो। जांच में नारी आसिया खोसू सां इज्तमाही ज्यादती जी तस्दीक। थाणो आरडी 44 जे 6 एहलकारनि खिलाफ़ केस दाख़िल। मुलविस जवाबदार गिरफ़्तार। एसएसपी जेकाबाद चयो आहे त जांच दौरान साबित थियो आहे त एहलकारनि नारी सां इज्तमाही ज्यादती कई। राजनपुर जे कच्चो रजवाणी ऐं कच्चो कराची में पुलिस जो ऑपरेशन। डीपीओ इरफान समूह जो चवण आहे त कच्चे में ड्रोन ज़रिए कार्रवाई कयूं पियूं वञनि। 11 धाड़ियलनि हथियार फिटा कया आहिनि। सरेंडर कंदड़ धाड़ियल अगवा, क़त्ल ऐं फुड़ लुट जे केसनि में मुलविस हुआ। टंडो बागो में नौजवान जा कातिल गिरफ़्तार न थियण खिलाफ़ शटर बंद हड़ताल। सवे माण्हुनि जो धरणो। 1.5 महीनो अॻु मुबैना तौर क़त्ल थियल इरशाद मेमण जा वारिस ऐं शहरी रोडनि ते निकिरी आया। शहर में कारोबार मुकमल तौर बंद। बदर चौक ते धरणो। कातलनि जी गिरफ़्तारी जो मुतालबो। अमीन सिंधी, ख़ुदा ॾिनो शाह, दिलबर सिंधी ऐं ॿियनि चयो आहे त 1.5 महीनो अॻु नौजवान खे क़त्ल करे लाश डीपलो वेझो उछलाए पियो हो। पुलिस अञा ताईं कातिल गिरफ़्तार न कया आहिनि। नोटिस वठी वारसनि खे इंसाफ़ ॾियारियो वञे।